व्यूअर्स तव्हां ॾिसी रहिया आहियो एक्सेल अकेडमी ऑफ कंप्यूटर साइंस। अॼु असां हिकु ॿी वीडियो सां हाज़िर थिया आहियूं। इन वीडियो जे अंदरि असां सिखंदासीं त असांखे अगरि MS ऑफिस आहे या विंडोज़ आहे या गेम्स आहे या ड्राइवर्स वग़ैरह या को बि अहिड़ो सॉफ्टवेयर जिन जी असांखे नीड आहे उहो असांखे डाउनलोड करिणो आहे फ्री में रजिस्टर्ड वर्जन, त पोइ असां उहो किथां डाउनलोड करे सघूं था। चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा। असां तव्हांखे अॼु उहा वेबसाइट ॿुधाईंदासीं जंहिं वेबसाइट सां 32 बिट 64 बिट MS ऑफिस विंडोज़ वग़ैरह हर शइ तव्हां फ्री में डाउनलोड करे सघो था, ऐं उहो बि रजिस्टर्ड वर्जन्स। ठीकु आहे, हाणे तव्हांखे मां वेबसाइट ॾे वठी थो हलां। ठीकु आहे, हीअ वेबसाइट आहे, नालो आख़िर में ॿुधाईंदुमि छो त काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि छा था कनि जो माना वीडियो खे जेको आहे न पहिरियां 2 सेकेंड नालो ॾिसी उन खां पोइ स्किप करे था छॾनि। असां तव्हां लाइ थोरी महिनत कयूं था त तव्हांखे थोरी तकलीफ़ करणी आहे, त 5 मिंट या 6 मिंट जी वीडियो तव्हांखे ज़रूरु ॾिसणी आहे। इन सां असांखे बेनिफिट आहे, लाज़मी चैनल हलंदो। तव्हांखे बेनिफिट इहो आहे त तव्हांजी पसंदीदा शइ जेका आहे तव्हांखे उहा मिली वेंदी। अगरि तव्हांखे ॿी का अहिड़ी शइ जी ज़रूरत आहे जेका शइ तव्हांखे सॉफ्टवेयर आहिनि प्रोग्राम्स आहिनि नथा मिलनि, तव्हां कमेंट करे सघो था। इनशाला पोइ तव्हांजे लाइ स्पेशल उहा वीडियो असां ज़रूरु ठाहींदासीं। ठीकु आहे, हिकिड़ी वेबसाइट आहे, हाणे मूं हुन में सर्च अॻु में करे छॾियो आहे। हिन सर्च में तव्हां ॾिसो था विंडोज़ 11 जो लेटेस्ट वर्जन जेको आहे उहो हितां तव्हां डाउनलोड करे सघो था। ठीकु आहे, ऐं ॿिया इलाही सारा सॉफ्टवेयर्स आहिनि। हे ॾिसो तव्हां हिते हिन में एंटी वायरस आहे, CD DVD जा वायरसिस आहिनि, सॉफ्टवेयर्स आहिनि, कन्वर्टर आहिनि, ड्राइवर्स आहिनि, डिक्शनरी आहे, ग्राफिक्स आहे, मीडिया प्लेयर आहे, ऑफिस आहे, सिस्टम टूल आहे, विंडोज़ आहे। मां विंडो ते क्लिक कयो आहे त हीअ तव्हांजे अॻियां विंडोज़ जा वर्जन हिते अॻियां अची विया आहिनि। ठीकु आहे, हे ॾिसो हिन में ॾिसो विंडो 10 आहे, 32 बिट ऐं 64 बिट। इंटरनेट एक्सप्लोरर आहे। ठीकु आहे, विंडो 8 आहे। ईअं तव्हांजी सर्च जेका बि हूंदी तव्हां हिन खे क्लिक कंदो। हाणे नेक्स्ट पेज ते जेको आहे मुंहिंजो हिन में नेक्स्ट पेज ते जेको आहे मूं वटि हिते जेको आहे ॿिया जेके इलाही सारा सॉफ्टवेयर आहिनि उहे मूं वटि अची विया आहिनि। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसो था हिते विंडोज़ ऑफिस एक्टिवेटर आहे, विंडोज़ मूवी मेकर आहे। ठीकु आहे, ईअं माना मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयर। विंडो 8 प्रो आहे। सही आहे, सपोज़ कि मां विंडो 8 प्रो फ्री डाउनलोड थो कयां, हिन ते क्लिक थो कयां, अॻिते जो प्रोसीजर तव्हांखे सम्झाए छॾियां थो त इहे सॉफ्टवेयर हलंदा कीअं। ठीकु आहे, हाणे मां हिन ते जीअं क्लिक कंदुमि त मूंखे नेक्स्ट स्क्रीन ते जेको आहे उहो अॻिते वठी वेंदो। सही आहे, हाणे मां हिते नेक्स्ट स्क्रीन ते अची वियो आहे। सही आहे, हाणे हिते नेक्स्ट स्क्रीन ते अचण खां पोइ छा आहे, हिते सॼो ॾिसो हिन जे बारे में डिटेल लिखियलु आहे हिते सॼी। सपोज़ कि मां हिते हे ॾिसो फुल पेज आहे, हिते विंडो लिखियलु आहे। सही आहे, हेठि ईंदासीं हुन जे बारे में डिटेल लिखियलु आहे। उनखां पोइ हिते डाउनलोड नाउ लिखियलु आहे। ठीकु आहे, पर असां जेको क्लिक कंदासीं न उहो हिते डाउनलोड लिंक इज़ हेयर। ठीकु आहे, हाणे हिन जी रिक्वायरमेंट 1.4 प्रोसेसर हुजे, 64 बिट हुजे, 1.8 गीगाहर्ट्ज़ जे लाइ, रैम जेका 1 GB हुजे, घटि में घटि 32 बिट जे लाइ। ठीकु आहे, फॉर 2 GB हुजे 64 बिट लाइ। ठीकु आहे, हाणे मां हिते डाउनलोड ते क्लिक थो कयां। हाणे डाउनलोड ते क्लिक करण खां पोइ हीअ जेको आहे हुनजो एडवर्टाइज़मेंट आहे। ठीकु आहे, हिते ॾिसो था तव्हांखे हीअ डाउनलोड जो बटन नज़र अचे थो। ठीकु आहे, तव्हां इन ते क्लिक करे तव्हां उनखे विंडो खे डाउनलोड कंदोसि। ठीकु आहे, उहो डाउनलोड छा सां थींदो, टोरेंट हिकिड़ो सॉफ्टवेयर थींदो आहे, ऐं तव्हां विंडो जी जेका माना सेटअप कीअं तयारु कंदो, अल्ट्रा आइज़ो हिकिड़ो सॉफ्टवेयर थींदो आहे, उन सां तयारु कंदोसि। ठीकु आहे, ऐं उनखे जेको आहे की जेका ही लॻंदी, हे ॾिसो न हिते की बि ॾिनल आहे, माना रजिस्टर्ड वर्जन आहे। ठीकु आहे, हाणे तव्हांखे 32 बिट खपे त तव्हां हितां डाउनलोड कंदोसि, ऐं 64 बिट बि खपे त उन जा लिंक ही मौजूदु आहिनि। ठीकु आहे, माना इन तरीक़े सां तव्हां हिनखे विंडो खे डाउनलोड करे ऐं तव्हां उनखे यूज़ करे सघो था। ठीकु आहे, अच्छा मां वापसि थो हलां, पोइ हिते था हलूं असां। वापसि हिन वेबसाइट ते आयासीं असां हिते। ठीकु आहे, हाणे हिते वेबसाइट जो जेको नालो आहे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो, उहो आहे असांजी वेबसाइट जो नालो mohammedniaz.net। ठीकु आहे, हाणे तव्हांखे हिते मां लिंक ॾसियां थो त हिन वेबसाइट जो नालो छा आहे, www.mohammedniaz.net। हिन वेबसाइट ते तव्हां वञी करे कुझु बि सॉफ्टवेयर तव्हांखे सर्च करणा हुजनि उहे तव्हां हितां डाउनलोड करे सघो था। चैनल सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो जेका हुआ उन में तव्हां सां वरी हाज़िर थींदासीं, उन में कुझु नई शइ खणी ईंदासीं। थैंक यू सो मच, अल्लाह हाफ़िज़।